अस्सलाम नाज़रीन, मुंहिंजा ख़्याल शायरी जे रूप में मां आहियां तव्हांजो मेज़बान मोहम्मद क़ासिम मल्ला। अॼु तव्हांजी नई लिको शायरी इहो गज़ल आहे, अर्ज़ु आहे, कंहिंखे आउं पंहिंजो बनाइण थो चाहियां, जंहिंखे हाल दिलि जो ॿुधाइण थो चाहियां। कंहिंखे आउं पंहिंजो बनाइण थो चाहियां, जंहिंखे हाल दिलि जो ॿुधाइण थो चाहियां। मिले अहिड़ो मिठड़ो हा जेको ॾे मोहबत, जैसा नीअं नातो निभाइण थो चाहियां, जंहिंखे हाल दिलि जो ॿुधाइण थो चाहियां। कंहिंखे आउं पंहिंजो बनाइण थो चाहियां, जंहिंखे हाल दिलि जो ॿुधाइण थो चाहियां। मुंहिंजा ख़्याल शायरी रूप में शायरी आहे मुंहिंजी पंहिंजी। ॿियो बंदि आहे, हुजां आउं कंहिंजो हुजे कोई मुंहिंजो, हुजां आउं कंहिंजो हुजे कोई मुंहिंजो, साथी कंहिंजो आउं सॾाइण थो चाहियां, जंहिंखे हाल दिलि जो ॿुधाइण थो चाहियां। किताब हुन दिलि जो रखां जंहिंजे साम्हूं, किताब हुन दिलि जो रखां जंहिंजे साम्हूं, किसो जंहिंखे पंहिंजो पढ़ाइण थो चाहियां, जंहिंखे हाल दिलि जो ॿुधाइण थो चाहियां, जंहिंखे हाल दिलि जो ॿुधाइण थो चाहियां। त अर्ज़ु टियों बंदि तव्हांजे साम्हूं। ॻोल्हियां पियो दुनिया में मिले अहिड़ो को साथी, ॻोल्हियां पियो दुनिया में मिले अहिड़ो को साथी, जंहिंसां निर्मल निर्मल मिलाइण थो चाहियां, जंहिंखे हाल दिलि जो ॿुधाइण थो चाहियां। गोरो या त कारो अंदर हुजे प्यारो, गोरो या त कारो अंदर हुजे प्यारो, जैसां गम दुनिया जा भुलाइण थो चाहियां, जंहिंखे हाल दिलि जो ॿुधाइण थो चाहियां। कंहिंखे आउं पंहिंजो बनाइण थो चाहियां। आख़िरी बंदि नाले वारे मिसरा कमेंट पसंदि ईंदी। अकेलाई में कासिम अल्लाह जीअण थी वियो मुश्किल, अकेलाई में कासिम अल्लाह जीअण थी वियो मुश्किल, मां कंहिंसां हयाती गॾु गुज़ारण थो चाहियां, जंहिंखे हाल दिलि जो ॿुधाइण थो चाहियां, कंहिंखे आउं पंहिंजो ॿुधाइण थो चाहियां। उमेद त इहा शायरी पसंदि ईंदी। जेकॾहिं पसंदि ईंदी ऐं अहिड़ी का वीडियो कंहिंखे ठाहिराइण हुजे, हिन नंबरनि ते राब्तो कजो ऐं इंशाअल्लाह असीं वरी ॿी नई शायरी सां गॾु हाज़िर थींदा।